इन देश ते हुई रोज़ नई ललकार के झुकिया के विकिया किन कई कन लाकार पर सैयद तुझा निगाहबार अज पूछेगा तसी तवाने जोरदार इस्तकबाल में ये समाज बहादुर चेयरमैन नगर गली ये तो ऐसा भी लाइव लगी तो लाइव दे दो ये सैयद जीएसएन नहीं हो भाव मेहरबानी स्टेज पे वेठल जीएसएन महाराज या सीनियर वाइस चेयरमैन काबिल एहतराम चाचा अजीज लाल भुट्टो साहब भा सैयद नवाज शाह भादाई नेशनल डेमोक्रेट पार्टी या सरबराह मुझा भा मुमताज ब्रोई साहब गफार मीरजद जावेद उमरानी हैदर खान जतोई असदुल्ला सज्जाद सोलंकी हुबदार मीरजद पुनल जमाली साहब अयाज सोलंकी तमाम घणा सब दोस्त सिंध जूं न्याणियूं भाउरो बुजुर्गो साफ़ी दोस्तो जीअं सुञुदे जीअं साईं जीएम सैयद अव्हांखे बराबर सिंध साईं जीएम सैयद जो 116 जनम ॾींहुं मुबारक हुजे मंसूरनि खां मथे ओ सैयद तुंहिंजी राम कहाणी आ सो मंसूरनि खां मथे मंसूर सैयद जो आइडियल हो सिंध जो सूफ़ी सिंध जे रवादारी सिंध जे जदीद क़ौम परस्त फ़िक्र जे बानी ऐं सिंधियुनि खे हज़ारनि सालनि जो विसारियल तशख़्ख़ुस तरतीब तहरीर जी सूरत में जदीद सिंध अॾण जो ख़्वाब ॾिसंदड़ ऐं उन ख़्वाब जी साभिया जे लाइ ख़्वाब त हिकिड़ो कूड़ो अल्लामा इक़बाल ॾिठो जो हिकु ॾींहुं जेल में बि न वियो जंहिं चयो हिंदुस्तान जो तरानो बि पाण ॻाई अंग्रेज़नि जे सरदारदारी बि कई पर हिन जदीद सिंध अॾण लाइ असांजे अज़ीम रहबर 30 साल नज़रबंदी ॾिठी दूल्हे दरिया खान जे शहादत खां वठी 2020 ताईं सरकार ऐं ताक़तवर कुवतुनि जे पहाड़ ऐं नज़रबंदी में आहे पर सिंध में जदीद क़ौम परस्ती जे फ़िक्र जो नज़रियो सुबुह जे नूर वांगुरु सुबुह जे सिज वांगुरु चौॾहीं जे चंड वांगुरु सिंधियुनि जे दिलनि ग़ैरत ऐं ज़मीर खे जरजाए थो त हज़ारनि सालनि जो असांजो वतन आहे ही वसीला असांजा ही दौलत असांजी ये धरती असांजी दरियाउ असांजो तारीख़ असांजी तमद्दुन असांजो इज़त असांजी वक़ार असांजो बुख ग़ुलामी ज़िल्लत ऐं कारी रात क़बूल न आहे इहो जनाब जीएम सैयद ही था चवनि अहिड़े जनाब जीएम सैयद खे ख़राज पेश न कयो त पोइ कंहिंखे ख़राज पेश कयूं सिंध में वेझे माज़ी जो किरदार ई कोन्हे जंहिंजे कबर ते उनखे शानदार भेटा ॾेई चइजे त तूं मखदूम बिलावल ऐं दूल्हे दरिया खान जे तससुर खां पोइ ए सैयद तूं सिंध जो अज़ीम पुटु आहे तोखां सवा सिंध में वेझे माज़ी जो को किरदार ई कोन्हे किरदार आहे किरदार नहीं खुदा बख्श ने भुट्टन जो जदीद सिंध जो किरदार न है सिंध जी अदालत जो किरदार न है हुननि जी सियासत नहीं खुदा बख्श भुट्टे में कब्रिस्तान के इजाफे ऐं सिंध में बुख ऐं बदहाली जे मर्कज़ खां सवा का बि न कंहिंजे सियासत जो इज़हार कयूं पीर इलाही जी सियासत जो जंहिंजे कबर बि सिंध जे माण्हुनि खे यादि कोन्हे उन सिंध खपाई उनखे यादि कयूं अयूब खोड़ खे यादि कयूं
अख्तर अली काज़ी खे यादि कयूं, याम सादिक अली खे यादि कयूं, गुलाम मुस्तफा जतोई खे यादि कयूं, गौस अली शाह खे यादि कयूं, कंहिंखे यादि कयूं, कंहिं असांखे इहो ढंग न ॿुधायो हो त मज़हब जे नाले सां रियासतूं मुल्क वजूद में न ईंदा आहिनि। जॾहिं हुन जीअं ॾिठो आहे, मूं पंहिंजे किताब में शुरू में साईं जीएम सैयद पेश लफ़्ज़नि में लिखियो त मज़हब इक़्तिसादी वसीला सियासत इंसाफ सां न कई वेंदी त दुनिया में अमन क़ाइम न थी सघंदो। इहो किताब सिंध में कंहिं न लिखियो, इहो किताब साईं जीएम से लिखियो। अॼु ताक़तवर मुल्क दुनिया में मज़हब खे ग़लति इस्तेमाल कनि था। अमरीका खां वठी अफगानिस्तान खां चीन खां रूस ताईं दुनिया में क़त्लेआम आहे। रूसी पंहिंजे सरहदुनि में चेचन्स जो वजूद क़बूल नथा कनि। चाइनीज़ पंहिंजे मुल्क में शिनजियांग जे मुसलमाननि जो वजूद क़बूल नथा कनि। हिंदुस्तान जमहूरी आज़ादियूं खसे थो। पाकिस्तान जमहूरियत इस्लाम ऐं वफ़ाक़ ऐं फेडरेशन जे नाले में पंजाब जो कब्ज़ो ऐं ग़स्बो आहे। 2019 जो अंग थर जे मासूम ॿारनि जो अंग ऐं ख़ुदकशियुनि जो माउरुनि ऐं भेणुनि जो अंग ॿुधाए थो त जे इंसाफ़ हुजे त पाकिस्तान ऐं सिंध जा हुक्मरान जेल में हुजनि। जिते मासूम ॿारनि जो क़ब्रिस्तान आहे उन ज़िले जो नालो थरपारकर, ख़ुदकशियुनि जे ज़िले जो नालो थरपारकर ऐं उमरकोट आहे। ख़ुदकशियुनि जे ज़िले जो नालो कंबर आहे। एज जे मर्कज़ जे ज़िले जो नालो रतोदेरो ऐं लालकानो ऐं हैदराबाद जी ॿाहिराई आहे। मौत जो मंज़र, गुरबत ऐं बुख जो मंज़र आहे त ठट्टो बदीन सजावल आहे। ऐं कोहिस्तान काछो दादू ऐं जानशोरी जो आहे। छा खरबें डॉलर कमाईंदड़ सिंध बुख ऐं गुरबत जो दुनिया में मर्कज़ आहे। पोइ असां चऊं त हे इंसाफ़ आहे। असां चऊं त हे इंसाफ़ आहे। मज़हबनि खे शियत खे इस्तेमाल ईरान करे ऐं ताक़त खे इस्तेमाल करे दुनिया में तशद्दुद करायो। मज़लूम क़ौमुनि जी दौलत, इस्लाम, मज़हब, जमहूरियत, लाक़ानूनियत ऐं बंदूक जे ज़ोर में खसो था, तंहिंजे करे इंसाफ़ न थींदो। अॼु पाकिस्तान जा हुक्मरान को मुल्क मुआशी ऐं सियासी बहराननि जे वरतां चाढ़ियो आहे। इमरान जी शिकिल जनरल अयूब जे जहिड़े कातिल जी शिकिल आहे। इमरान जी शिकिल जनरल ज़िया जहिड़े कातिल जी शिकिल आहे। ही त मुशर्रफ जो पुत्र आहे, सियासतदान त न पर चोर ऐं कूड़ो आहे। छा था कयो? अरबें खरबें रुपया आसिफ ज़रदारी जी चोर माफ़िया ऐं सिंध जा बेग़ैरत ऑफिसर ऐं हुन हुक्मरान पीपल्स पार्टी जा माण्हू खाई विया आहिनि। पर अॼु इमरान, आसिफ ज़रदारी, नवाज़ शरीफ़ ही नेग जे चकरनि में अरबें रुपया खाधा। अॼु तव्हां सभिनी जो ठाह थी वियो, असेंबली में भाई भाई थी वियो। इन करे त चोरनि, साधन, कूड़नि ऐं बदमाशनि जो कबीलो साॻियो आहे। उन कबीले जो नालो तव्हांजी गलीज़ सियासत आहे। असांजो कबीलो रहिबर सिंध साईं जीएम से कयो त सियासत जे नाले मज़हब ऐं रियासतूं ताक़त न कंदियूं। मज़हब ऐं सियासत खे जुदा करे हलाईंदव त रियासत ताक़तवर थींदी। सियासत जे नाले में ख़िदमत कंदव त मुल्क ताक़तवर थींदा। सियासी फैसला सियासी अंदाज में कंदव त मुल्क तरक़ी कंदा। क़ौमुनि जो वजूद क़बूल कंदव त मुल्क तरक़ी कंदा। उनजी ॿोली, सक़ाफ़त, तमदुन, तारीख़ क़बूल कंदव त मुल्क तरक़ी कंदा। ही मुल्क तरक़ी नथो करे, इन जा ज़िम्मेवार पाकिस्तान जा हुक्मरान आहिनि। सिंध जंहिं मुसीबत जो शिकार आहे उनजो सियासी मामिलो आहे। सियासी मामिलो इहो आहे त पाकिस्तान अदम तवाज़ुन जो शिकार आहे। पाकिस्तान के अंदर पंजाब जो असेंबली के अंदर कब्जो, मुल्क की एस्टेब्लिशमेंट में कब्जो, इंसाफ और जमहूरियत
ॾाहे आइन जी तौहीन कयो था, कानून पायमाल कयो था, जमहूरियत लताड़ियो था, इंसानी हक़नि जी पायमाली कयो था। मीडिया, पार्लियामेंट, अदलिया खे कानून मूजिब ऐं सियासी कारकुननि खे कमु करणु नथा ॾियो। इहो बहरान जो सबबु आहे, सियासी मामिलो आहे। सूबाई तासुब जो मामिलो न आहे, कंहिंसां फ़िरके वारीअ जो मामिलो न आहे। तव्हां मुल्लनि खे ऐं कूड़नि ऐं जाली पीरनि खे सिंध में प्रोटोकॉल जे ज़रिए सियासत था करायो। तव्हां चोर असेंबली ऐं पार्लियामेंटियन खे सियासत ते कब्ज़ो था करायो। तव्हां बदमाश पुलिस ऐं ऑफिसर शाही जे मथां कब्ज़ो था करायो, अवाम जे मथां। ऐं पोइ बि चओ था त सिंध तरक़ी कंदी। सियासत ऐं रस्ता रोक सनती था कयो। सन रवादारी जो मर्कज़ आहे, सन इंसान दोस्ती जो मर्कज़ आहे, सन इत्तेहाद इंसानियत जो मर्कज़ आहे, सन तरक्की जो मर्कज़ आहे, सन गौरव जो मर्कज़ आहे, सन सिंध जी ख़ुशहाली जो मर्कज़ आहे। असांजी ॻाल्हि समझी था कयो। सिंध जा गैरतमंद पुट बचाईंदा, न्याणियूं बचाईंदियूं, सिंध जूं औरतूं बाखुलबाई जो रूप वठी बचाईंदियूं। दो सुमरो ऐं मखदूम बिलावल ऐं सूर्य बादशाह जी जदोजहद बचाईंदियूं। राजारार जो तरार जो ऐं तरार जो वतन सां मोहबत जो फ़क़िर बचाईंदियूं। फर्द न बचाईंदा, क़ौम उथंदी। तंहिं करे मुल्क जो मामिलो सियासी आहे। सियासत तालीमी इदारनि में शागिर्द यूनियन ते बंदिश, तालीमी इदारनि में रियासत जी दाख़िला ते बंदिश, टेलीविज़न चैनल ते असांजे वेहण ते बंदिश, असांजे ॻाल्हाइण ते बंदिश, मीडिया ते बंदिश, एहतिजाज जलसनि जुलूसनि ते बंदिश। असां वतन जा ख़ादिम आहियूं, इंसान दोस्ती कानून जी हुक्मरानी था चाहियूं। बलदियाती इदारनि खां वठी असेंबलियुनि जे अंदरि गैरतमंद अवाम दोस्त ऐं हद ॾोखी माण्हुनि जा पुट ऐं धीअरूं मेंबर ॾिसंदा चाहियूं। खान बहादुर, नवाब ऐं सर ऐं पीरनि ऐं शाहनि जे औलादनि खे विहारींदव त बर्बादी थींदी। तव्हां विहारिया आहिनि। लुटेरा ऐं करप्शन जो नालो, करप्शन जो ख़ात्मो, ब्लैकमेलिंग ऐं ठगी थींदो। सिंध जा गैरतमंद पुटो, सिंध जूं न्याणियो सियासत कयो। उहा जेका बुनियाद जनाब जीएम सेठ विधा आहिनि, उहा सियासत जंहिंजो बुनियाद हैदराबाद जतोई विधो आहे, उहा सियासत जंहिंजो बुनियाद शेख अब्दुल मजीद सिंधी विधो आहे, उहा सियासत जंहिंजो बुनियाद शेख अलावत सुमरे विधो आहे। असां उन सियासत जा वारिस आहियूं। सियासत न कंदव, पार्टियुनि में शामिल न थींदव, वतन न बचाईंदव, गिरोही अनारकी फैशन वारी गुफ्तगू तव्हांखे बचाए नथी सघे। असां 2020 में अॼु 17 जनवरी ते इहो ऐलान था करूं त थल कैनाल जी गैर ज़रूरी वाद सिंध जे पाणी चोराइण जो मंसूबो आहे, इहो बंदि कयो। इन जे ख़ात्मे जे लाइ पुरमन जदोजहद कंदासीं। चश्मा जैलम लिंक कैनाल ते पावर प्रोजेक्ट पंजाब जी दादागिरी आहे। माहौलियात, पाणी था उसूल ऐं सिंध जे हक़ जे ख़िलाफ़ आहे। इहो बदमाश मंसूबो ख़तमु कयो। असां इन जे ख़ात्मे जे लाइ जदोजहद कंदासीं। असां मेगा रहाइशी स्कीमूं ठटो या मिशोरो कराची जी ज़मीन ते गैर मुल्किन धारियुनि जी विलार जो ख़ात्मो चाहियूं था। असां माहौलियाती तबाही जो ख़ात्मो चाहियूं था। असां चाहियूं था त तेल ऐं गैस वसीला सिंध जी गुरबत जे ख़ात्मे लाइ इस्तेमालु कयूं। असां चाहियूं था त औरतुनि जी भलाई ते दौलत ऐं पैसा ख़र्च करणु खपनि। सिंध जे बेरोज़गारनि खे नौकरियूं ॾियो, भारी आबादकारी कढो, गुंडागर्दी ऐं लाकानूनी जो ख़ात्मो कंदासीं। 2020 असांजी एजेंडा इहा आहे। 2020 सिंध जे क़ौम धुरनि ऐं धरती जे पुटनि जो गॾियल इतिहाद खां वठी जीएसएन महाल जा ठारकुंड सिंध जे तहफ़ुज़ जी जदोजहद जो सैयद जे पैरांदी सां ऐलान कयूं था त नौकरियूं सिंधियुनि जूं आहिनि, दौलत सिंधियुनि जी आहे, दरिया सिंध जो आहे, वसीला सिंध जा आहिनि। कब्ज़ो न खपे, मालिकी खपे।
टिन में बेनज़ीर सपोर्ट जा पैसा न खपनि, वफ़ाक़ जो पैकेज न खपे, सिंध जी दौलत खपे, दौलत ते धरती ते कब्ज़ो नामुमकिन। मुंहिंजो देश, मुंहिंजो देश। इस्लामाबाद खालिद मकबूल सिद्दीकी जे नाले सां MQM जेका कातिल आहे रहज़लनि जी पार्टी आहे, हिकु दफ़ो वरी सिंध में नस्ली सियासत खे फ़रोग़ था ॾियो। नस्ली सियासत ऐं सिंध जे वहदत, सिंध जे वजूद जे ख़िलाफ़ कराची जे नाम ते इस्लामाबाद पंहिंजी बदमाशी ऐं ज़ियाई साज़िश बंदि करे इहा साज़िश हिते ख़ौफ़नाक सूरत खे जनम ॾींदी। चोथा ख़तमु कयो साईं GMC जी तहरीक, इन करे त पाणी ते उहा रोडनि ते अचे थी, सिंध जी ख़ुशहाली लाइ रोडनि ते अचे थी, सिंध जे ज़मीन ते कब्ज़े जे ख़िलाफ़ रोडनि ते अचे थी, ऐं रिश्वत ऐं बदमाश आसिफ ज़रदारी जे वक़्तु उन फौरू टोले जे ख़िलाफ़ रोडनि ते अचे थी। तंहिंजे करे असांखे मारियो था तव्हां ऐं इब्नुल वक़्त फौरुनि खे त चाइनीज़ हुकूमत वांगुरु ठाहींदे नथा चढ़। आसिफ ज़रदारी सां तव्हांजो सुलह थी वियो, नवाज़ शरीफ़ सां तव्हांजो सुलह थी वियो, रिश्वतखोर सां तव्हांजो सुलह थी वियो। इहो सुलह तव्हां कयो, असां फौरन सां सुलह न, फौरन सां इंसाफ़ लाइ जदोजहद कंदासीं त ही सिंध जा फौरू ऐं ॾोहारी। तंहिं करे शरीफ़ थियल भाउरो, वञो बलदियाती चूंडुनि जी तयारी कयो। राज मज़हबी फ़िरक़े, ज़ात पात वॾेरनि जी चापलूसी सां न, धरती जा पुट थी UCI यूनियन काउंसिल खां म्युनिसिपल कॉर्पोरेशन कराची ताईं नुमाइंदगी वठंदासीं, सियासत कंदासीं ऐं तव्हां मुल्हनि खे यूनियन काउंसिल खां वठी मदरसा जोड़िया अथव, टाउन कमेटी, म्युनिसिपल कमेटी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, हर रोड रस्ते ते मुल्हनि जे नाले सां छावनियूं क़ाइमु कयूं अथव। छा इन जे ज़रिए इस्लाम जी ख़िदमत आहे? छा इन जे ज़रिए मुल्क ऐं जमहूरियत जी ख़िदमत आहे? छा इन जे ज़रिए फेडरेशन जी ख़िदमत आहे? इहो कूड़ आहे। 72 सालनि ताईं धिका ऐं थाबा खाधा त वञा थाबा खाईंदा। अगरि आऊं तव्हां शरीफ़ थियल भाउरनि खे GS महाराज जी सॼी क़यादत सैयद जे जनम ॾींहं जूं मुबारकूं थी ॾे। ख़ौफ़ ऐं ख़तरो चोरनि खे हूंदो आहे, मालिकनि खे न। तव्हां धरती जा मालिक हो, रोडनि ते दोदा थी ॿाहिरि अचो, बिजो न त चोर न आहियूं। रोकियो असांखे, रोकियो, चेक कयो। हा, रस्तनि ते चौकियूं ग़ुलामनि लाइ हूंदियूं, मालिकनि जे लाइ न। तव्हांखे ग़लतफ़हमी न हुजे, ग़ुलाम आहियो ऐं ग़ुलाम हक़ जो आवाज़ थी बुलंद कंदा आहिनि। सच ते आओ, हू चोर आहिनि बंदूक सां डिॼनि खां, तव्हां पुरअमन अदम तशद्दुद जा पैरोकारो सीनो खोले मथे हलिया न डिॼंदासीं। इन करे डिॼे वञी आसिफ ज़रदारी, जंहिंजे लाइ फैसल वाढा चए त जिन्हनि जूतनि खे चुमियूं ॾिनियूं, असां जूतनि खे सजदा न, सजदा हक़ ऐं सच खे ॾींदा आहियूं। सजदो लतीफ़ खे आहे, साईं GM सैयद खे आहे, मखदूम बिलाल खे कूड़ा चोरी खे आहे। तव्हांजे सैयद जे जनम ॾींहुं मुबारक हुजे। महिरबानी। दुश्मन के दिल से टांडो। समूरत दोस्तनि जी वॾी महिरबानी। सिंध जे कुंड कुर्छ मां GS ख़ुसूसन सैयद जा पैरोकार जेके बि हिन प्रोग्राम में